बैना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जालिस हिकिड़े ॾियारे महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां गॾ सां वेठल हुयासीं। इज़ा रअयनाहु दहिक हत्ता बदत सनायाहु, असां ॾिठोसीं त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराए रहिया हुया। एतिरो खिलिया जो सनन जा अॻियां ॾंद मुबारक ज़ाहिर थी पिया। जॾहिं साईं जन ख़ुशि थींदा हुया त ईअं मुरकंदा हुया। हज़रत सैयदना उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु चयो, मा अदहक या रसूलल्लाह बि अबी अंत व उम्मी। उमर साईं तो अर्ज़ करे, या रसूलल्लाह मुंहिंजो अबो अम्मा तव्हां तां कुर्बान थियनि, कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे खिलायो आहे, छो मुस्कुरायो अथव? फ़क़ाल, साईं करीमन फरमायो, रजुलाने जुसया मिन उम्मती बैन यदै रब्बिल इज़्ज़ति तबारक व तआला। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, तवज्जो ॾियो, यौम महशर क़यामत जे ॾिहाड़े ॿ माण्हू मुंहिंजी उम्मत जा अल्लाह जी दरबार में ईंदा। मीज़ान लॻंदो, हिसाब किताब थींदो, पुछाणो थींदो। उन पुछाणे जे टाइम ते महबूबन फरमायो ॿ माण्हू ईंदा ऐं अल्लाह जे साम्हूं ईंदा। फ़क़ाल अहदुहुमा, ॿिन्ही मज़ा हिकिड़ो माण्हू चवंदो, या रब ख़ुज़ली मज़लमती मिन अख़ी, मुंहिंजे हिन भाउ मूं ते ज़ुल्म कयो हुयो, हिन मूंसां ज़्यादती कई हुई, हिन मूंसां वेर पातो हुयो, नाहक मुंहिंजो हक़ खाधो हुयईं, मुंहिंजा मौला मूंखे हिन खां मुंहिंजो हक़ वठी ॾे, अल्लाह मूंखे हिन खां मुंहिंजो हक़ वठी ॾे। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल आति अख़ाक मुज़ल्लमा, जेको तो हिन ते ज़ुल्म कयो, अल्लाह ॿिए खे माण्हू खे चवंदो त हिनखे पंहिंजो हक़ मोटाए ॾे। छो ज़ुल्म कयुसि, छाजे लाइ हिन जे मथां ज़्यादती कई, हिन जो हक़ मोटाए ॾे। काल या रब लम यबक़ली मिन हसनातिही शई, या अल्लाह मुंहिंजे आमाल नामे में हिकिड़ी नेकी बाक़ी कोन रही आहे, मूं वटि ज़रो कुझु कोन्हे, हिन खे मां छा ॾियां? मुंहिंजा मौला हिन खे ॾियण जे लाइ मूं वटि कुझु कोन्हे को। अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो, कैफ़ तस्नउ बि अख़ीक वलम यबक़ मिन हसनातिही शैया। हो जेको पंहिंजो मुतालबो खणी ईंदो, अल्लाह ताला उन माण्हू खे फरमाईंदो त हिन वटि त का शइ आहे ई कोन्हे का जो तोखे ॾे, हिन माण्हू वटि कुझु ई कोन्हे, तोखे छा ॾे, कहिड़ी शइ तोखे ॾे? सो वरी उहो माण्हू चवंदो, या रब फलयहमिल अन्नी मिन औज़ारी, मुंहिंजा मौला मुंहिंजा गुनाह खणी हिन जे मथां रख, मुंहिंजा ऐब खणी, मुंहिंजूं बदकारियूं, मुंहिंजा गुनाह त आहिनि, मूं वटि त आहिनि, इहे खणी हिन जे अमाल नामे में विझ। काल वफ़ादत अईना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं करीमन इहा ॻाल्हि फरमाए त साईं जन जी अखियुनि में लुड़क अची विया। साईं करीम रोअण लॻा। फ़क़ाल इन ज़ालिक लयौमुन अज़ीम, ॿुधो मुसलमानो, हे वॾो अज़ीम ॾिहाड़ो हूंदो। यौम यहताजु अन्नासु फ़ीहि इला अन यहमिल अनहुम औज़ारहुम, उन ॾिहाड़े तव्हांजे बार खणण वारो तव्हांखे कोन मिलंदो। अमल साले कयो, अमल साले कयो, तव्हांजा बार खणण वारो कोन हूंदो। न को अबो हूंदो, न अम्मा हूंदी, न ॿाहिरि हूंदा, न बच्चा हूंदा, न दोस्त हूंदा, को तव्हांजो बार न खणंदो। साईं जन रोई रहिया हुया। फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला लितालिब, हो जेको पंहिंजो केस पियो विढ़े, अल्लाह खे अर्ज़ पियो करे त मुंहिंजो बार हिन ते रखो, अल्लाह ताला उनखे फरमाईंदो, इरफ़ा बसरक, पंहिंजूं अखियूं खणी निहार, फंजुर इलल जिनान, हिन जन्नतुनि ॾे ॾिस, मूं अल्लाह जेके जन्नतूं ठाहियूं आहिनि। फ़रफ़ा रअसहु, हे कंधु खणी उन्हनि जन्नतुनि ॾे ॾिसंदो। फ़क़ाल या रब्बे अरा मदाइनु मिन फिद्दतिन व कुसूरम मिन ज़हबिन, मुंहिंजा मौला हे चांदीअ जा शहर था नज़र अचनि, जन चांदीअ जे शहरनि में सोन जूं माड़ियूं थियूं नज़र अचनि। मुकल्ललतुन बिल लुअलुए, ऐं इन्हनि खे लुअलु मरजान हीरनि सां सजायो वियो आहे, से तुंहिंजूं नेमतूं थियूं नज़र अचनि। उहो माण्हू चवंदो जेको मुतालबो पियो करे अल्लाह जे साम्हूं, फयकूलु लिअय्य नबीयन हाज़ा
औले अय सिद्दीकिन हाज़ा ले अय शहीदिन हाज़ा। हे शायद इहो जेको जन्नत जो शहर आहे, चांदीअ जो ठहियल, सोन जूं माड़ियूं, हीरन मरजाननि सां जड़ावत थियल आहे, सिंगारियल शहर आहे, शायद तुंहिंजे के नबीअ जो आहे, शायद तो पंहिंजे के सिद्दीक बाने खे ॾिनो आहे, शायद तो कंहिं शहीद खे ॾिनो आहे। काल हाज़ा लिमन उतिय समन। अल्लाह ताला फरमाईंदो त हे शहर उन माण्हू जे लाइ आहे जेको इन जी कीमत अदा कंदो, जेको इन शहर जी कीमत अदा कंदो, इहो शहर उनखे मिलंदो। या रब्बे व मई यमलिकु ज़ालिक, मुंहिंजा मौला इन जो मालिक कंहिंखे कंदे, केरु तोखे इन जी कीमत ॾींदो? काल अंत तमलिकुहु, अल्लाह ताला फरमाईंदो जे तूं चाहीं त तोखे इहो शहर ॾेई सघां थो। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह खे पंहिंजा बाना बख़्शणा आहिनि। ॾिसो अल्लाह कीअं थो बख़्शे पंहिंजे बाननि खे। अल्लाह फरमाईंदुसि त अंत तमलिकुहु, जे तूं चाहीं त तोखे इहो शहर मिली सघे थो। काल बिमाज़ा या रब्बे, ए मुंहिंजा मौला कीअं इहो शहर मुंहिंजे नसीब में ईंदो, इहो जन्नत जूं नेमतूं मूंखे कीअं मिलंदियूं? काल तअफू अन अखीक, अल्लाह फरमाईंदुसि हिन पंहिंजे भाउ खे तूं माफ़ कर, इहो जन्नत जो शहर मां अल्लाह तुंहिंजे हवाले करे छॾींदुसि। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ताफ़ू अन अखीक, हिन पंहिंजे भाउ खे बख़्श कर। काल या रब्बे इन्नी कद अफ़ौतु अन्हो, मुंहिंजा मौला मूं हिनखे बख़्शो, हिनखे माफ़ी ॾिनी, हिन जी ज़्यादती बख़्शे छॾियमि। काल अल्लाह तबारक व तआला ख़ुज़ बियदिक बियद अखीक फदखिलहुल जन्नह, अल्लाह ताला फरमाईंदो हाणे तूं बि जन्नत में वञ ऐं हिन पंहिंजे भाउ खे बि बाह मां वठी पाण सां गॾाए जन्नत में रवानो थी वञ। सुभान अल्लाह। हाणे इन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जन्नत जो शहर उन माण्हू जे हवाले थो फरमाए जेको माण्हू ॿियनि मुस्लमाननि खे माफ़ करण वारो आहे। इहो हाणे ॾिसो न, अमल मरण खां पोइ ख़तम थी वेंदा, जन्नत में क़यामत जे ॾिहाड़े अमल कोन्हनि के, पर इहो अहिड़ो अमल आहे माफ़ी ॾियण वारो जेको क़यामत जे ॾिहाड़े बि तव्हांखे फ़ाइदो पहुचाईंदो। उन ॾींहुं बि तूं बख़्शे छॾींदो, उन ॾींहुं बि उनजो तोखे अजुर मिलंदो। इन जे करे मदीने वारे साईं फरमायो ख़ुदिल अफ़्व, माफ़ी जो मामिलो इख्तियार कयो। मा ज़ादल्लाहु अब्दन बिअफ़्विन इल्ला इज़्ज़ा, बानो जेतिरो घणो माण्हुनि खे माफ़ कंदो अल्लाह हुनजी ओॾी इज़त ऐं शोहरत अल्लाह अञा वधाईंदो। जे इज़त चाहियो था, जन्नत जूं नेमतूं चाहियो था, माण्हुनि जूं ग़लतियूं कोताहियूं माफ़ कयो, अल्लाह तव्हांजी इज़त खे बुलंद फरमाए छॾींदो। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब शाल असांखे बि जन्नत नईम जो हक़दार बनाए। इहे जेका जन्नत असां हिन हदीस में ॿुधीसीं, अल्लाह ताला असां सभिनी खे इन जन्नत जो हक़दार बनाए, असांजे मिल्क में बि इहा जन्नत लिखी छॾे। वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाहु आमीन। अल्लाह